इसराइल गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे ग़ज़ा में जंगबंदी जो मुतालबो रद्द करे छॾियो आहे। ग़ज़ा में जंगबंदी वारो UN जनरल असेंबली जो मुतालबो रद्द करियूं था। इसराइली परॾेही वज़ीर जो इहो चवणु आहे। एली कोहन चवे थो इसराइल हमास खे ईअं ख़तमु करण जो इरादो रखे थो जीअं दुनिया नाज़ियुनि ऐं दाइश सां कयो। अहम ख़बर आहे, अवां खे आगाह कयूं पिया। इसराइल गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे ग़ज़ा में जंगबंदी जो मुतालबो रद्द करे छॾियो आहे। ग़ज़ा में जंगबंदी वारो UN जनरल असेंबली जो मुतालबो रद्द करियूं था। इसराइली परॾेही वज़ीर जो चवणु आहे त इसराइल हमास खे ईअं ख़तमु करण जो इरादो रखे थो जीअं दुनिया नाज़ियुनि ऐं दाइश सां कयो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। इसराइल गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे ग़ज़ा में जंगबंदी जो मुतालबो रद्द करे छॾियो। ग़ज़ा में जंगबंदी वारो UN जनरल असेंबली जो मुतालबो रद्द करियूं था। इसराइली परॾेही वज़ीर जो चवणु आहे त इसराइल हमास खे ईअं ख़तमु करण जो इरादो रखे थो जीअं दुनिया नाज़ियुनि ऐं दाइश सां कयो।